अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मलीर मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां आदम वारनि जे ॿारनि जे लाइ गॾा में न्यूरो नफ़्सियाती इस्पताल जो पीर जो पथर रखियो। उन मौक़े ते बैरिस्टर मुर्तज़ा वहाब, PPMNA जाम अब्दुल करीम बजाज जोकियो, सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोकियो, एडमिनिस्ट्रेटर ज़िलई कौंसिल कराची नूर हसन जोकियो, PP सीनियर अॻूणो चेयरमैन मार्केट कमेटी कराची हाजी अली अहमद जोकियो, सदर इमदाद जोकियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इलाइक़े वारनि सां मुलाक़ात कई ऐं मलीर जे मसइलनि ते ॻाल्हियूं कयूं। हुन चयो त मलीर में तरक़ियाती कमनि ऐं बुनियादी सहूलतूं फ़राहम कंदासीं। मलीर ज़िलो पीपल्स पार्टीअ जो क़िलो आहे। हुन वधीक चयो त हीउ मलीर वारनि जे इलाज लाइ वॾी सहूलियत मिलंदी। मलीर में पैकेज बि ॾिना वेंदा।